बेबी उन जी मेहनत हिन महिल सभिनी जे साम्हूं आहे। ये अहिड़ी शइ आहे जेका असांजी अजड़ी कयो आहे। मां सम्झां थो त चङा भला नवाब सरदार इहे बि कोन करे सघिया। हिते हिन शहर खे हिकिड़े क़िस्म जो ईअं सम्झां त चवां त कुझु साल जेको हिन शहर जे विच में जेको गैप थियो, जंहिंमें हिन शहर जे हर हक़ खे हितां खसियो वियो। को कुबे मां, को ॿिए सूबे मां, को ॿिए शहरनि मां माण्हुनि खे वठी अचे। उहो हिकिड़ो रोज़गार हूंदो हिते ग़रीब माण्हू जो या असांजे शहर जी घिटियुनि जे साफ़ करण जो, उहो बि खसियो वियो। उहे कसींदड़ कारनि में चढ़ी अचे पघारूं था वठनि। अफ़सोस त इहो थो थिए। तव्हां दोस्त जेको अदी असांजी हिते कमु थी करे, इहा अहिड़ो कमु आहे जंहिंखे को बि माण्हू इहो चवां त बाबा इन खां वधीक करे सघंदो, शायदि असांजे हिन ज़िले में त को नथो करे सघे। का ॿिए हंधि करे कयो हुजे त कयो हुजे। वक़्तनि वक़्तनि टाइमली अहिड़ा मसला थियनि था, पर मां सरदार खान जे तरफ़ां मां इहो रिक्वेस्ट अदी खे रखंदुमि, जेको तव्हां चयो आहे, जेको कमु तव्हां कयो था उहो साम्हूं असां ॾिसूं था, उहो घटि आहे। इनखे वधीक करणो खपे। तंहिंजे लाइ अॼु खां जीअं असांजे तालुके काउंसिल में कुझु टाइम अॻु में रखियो वियो संगत सॼे शहर जी हिते अदी मां तव्हांखे हिन स्कूल लाइ हर महीने पंहिंजे तरफ़ां उहो ग्रांट बि रखां थो त जे असांजो बि फर्ज़ु आहे त एतिरो सां इहो हथु ॻंढायूं। हेल्प जेका तव्हां चओ था, मां वज़ीर आला तक पंहिंजा थिया असां बिलावल भुट्टे साहब खे रिक्वेस्ट कंदासीं त उन्ही जे जेको हुनजी वालदा ख्वाब ॾिठो त उहो हिते पूरो थो थिए। इहा शइ साम्हूं हुनजे रखे ऐं असां हुन खां इहा शइ कराईंदासीं इंशाअल्लाह। तव्हांजे हिन वोकेशनल स्कूल ज़रूरतूं मञा थो त कुझु वधीक हूंदियूं जेके हिनखे पूरियूं शायदि असां हिन महिल न करे सघूं, पर जेका मदद असां करे सघूं उहा असांजो फर्ज़ु आहे। हिन महिल तव्हांजे हिन शइ खे ॾिसी, इन कोशिशुनि खे ॾिसी मां पंहिंजे तरफ़ां तव्हांखे 2 मशीनूं बि ॾियां थो जेके जीअं तव्हांजे हिन स्कूल जे कम खे अॻिते वधाइनि। ऐं ईअं न त मां तव्हांखे चवां त हीअ शइ हीअ थी वई, न, अॻिते बि जेका बि मुंहिंजे तरफ़ां थी सघंदी उहा मां एज़ अ भाउ तव्हां वटि पुॼाईंदुमि। इंशाअल्लाह ताला हिन नंढे स्कूल खे हिन हंध ताईं तव्हां पुॼायो आहे जेका तव्हांजी महिनत आहे, जंहिंजी तव्हांजी महिनत जी चर्चो हिन महिल जाथे काथे मां ईअं चवां त सॼी दुनिया में पहुची चुकी आहे। ऐं उमेद इहो कंदुमि त हिन चर्चे खे, हिन स्कूल खे इन लेवल ताईं आणिजे न सिर्फ़ु बागड़ी बिरादरी पर सभु बिरादरियुनि जा ॿार बि हिते पढ़ी सघनि। तव्हांजी वॾी महिरबानी। मुंहिंजे लाइ जेका बि ख़िदमत हूंदी तव्हांजे करण जे लिहाज़ खां मां इंशाअल्लाह ताला तव्हां सां गॾिजी, उमेद आहे तव्हांजे लाइ उहो जेको करे सघंदुमि कंदुमि। हद खां वस तव्हांजी वॾी महिरबानी।